ज़हरान ममदानी न्यूयॉर्क जो पहिरियों मुसलमान मेयर चूंडिजी अमेरिका में नई तारीख़ लिखी वरिती। संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार एंड्रयू कोमो खे ट्रंप जी हिमायत बि न खटाए सघी। कामयाबी बाद पहिरीं तक़रीर में डेमोक्रेट ज़हरान ममदानी सदर ट्रंप सां मुख़ातिब थींदे चयो त गौर सां ॿुधो, करप्शन जे उन कल्चर खे ख़त्म कंदासीं जंहिं ट्रंप जहिड़नि अरब वतन खे बची वञण जी छूट ॾिनी। असां मुरुसी सियासत खे शिकस्त ॾिनी आहे। न्यूयॉर्क जे शहरनि ॿुधायो त हाणे ताक़त अमीरनि जे हथ में न आहे। न्यूयॉर्क में इस्लामोफोबिया जी का बि गुंजाइश न आहे। हू मुसलमान तोड़े डेमोक्रेटिक सोशल आहे ऐं उन ते माफ़ी वठण लाइ तयारु न आहे। ज़हरान ममदानी चयो त यूनियन सां गॾु हूंदासीं ऐं पोरियतनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदासीं। अॼु खां न्यूयॉर्क हिकु पनाहगीर जी क़यादत में अॻिते वधंदो। गैर सरकारी नतीजनि मूजिबि 34 सालनि जे ममदानी खे 50.4% ऐं संदसि मुख़ालिफ़ उम्मीदवार अॻूणे गवर्नर एंड्रयू कोमो खे 41.6% वोट मिलिया। न्यूयॉर्क जे नए चूंडियल मेयर ज़हरान ममदानी खे हर रंग, नस्ल ऐं मज़हब जे माण्हुनि वोट ॾिना। चूंड मंशूर में मुफ़्त पब्लिक सर्विस, भाड़नि में वाध रोकण ऐं शहर जे इंतज़ाम हेठि ग्रोसरी स्टोर जे क़याम जहिड़नि वाइदनि ज़हरान ममदानी खे तरक़ी पसंद वोटर्स में मक़बूल बणायो। ज़हरान ममदानी मशहूर फिल्म साज़ मीरा नायर ऐं तालीमी माहिर प्रोफेसर महमूद ममदानी जो पुटु आहे। हू 2018 में क्वींस मां रियासती असेंबली जो मेंबर चूंडियो हो। ज़हरान ममदानी जे मुख़ालिफ़ उम्मीदवार ऐं अॻूणे गवर्नर एंड्रयू कोमो हार क़बूले वरिती। ज़हरान ममदानी खे कामयाबी ते वाधायूं बि ॾिनियूं। अमेरिकी सदर ट्रंप खे झटको। वर्जीनिया, न्यू जर्सी में गवर्नर जी चूंड दौरान बि डेमोक्रेट्स कामयाब। एबिगेल स्पेनबर्गर वर्जीनिया जी पहिरीं औरत गवर्नर चूंडिजी वई। न्यू जर्सी में मिकी शरल पहिरीं औरत डेमोक्रेट गवर्नर चूंडिजी वई। वर्जीनिया में डेमोक्रेट पार्टी जी उम्मीदवार ग़ज़ाला हाशमी नायब गवर्नर जे इलेक्शन खटी वई। ग़ज़ाला हाशमी पहिरीं भारत ॼाई ऐं पहिरीं मुसलमान नायब गवर्नर आहे। रियासत न्यू जर्सी जे शहर जर्सी में मसहब अली मेयर जी चूंड विधी रहियो आहे। लाहौर में अखि खोलींदड़ मसहब अली साल 2000 में वालदेन सां गॾु जर्सी शहर मुंतक़िल थियो। 9/11 खां पोइ मसहब जे वालिद खे नौकरी मां निकाली ॾिनी वई। संदसि वालदा खे बि हिजाब पाइण ते तासुब जो निशानो बणायो वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप रिपब्लिकन जी शिकस्त जा 2 कारण ॿुधाए छॾिया। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त शिकस्त जो हिकु कारण बैलेट पेपर ते संदसि तस्वीर न हुजणु ऐं ॿियो कारण शटडाउन आहे। ट्रंप 2026 जे विच मुदे वारनि चूंडुनि खां अॻु वोटिंग मशीन ऐं टपाल वसीले वोटिंग जे ख़ात्मे लाइ एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर जारी करण जो इशारो ॾेई छॾियो। ट्रंप चयो आहे त इन अमल जो मक़सदु चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइणु आहे। टपाल वसीले वोटिंग गैर शफ़ाफ़, महांगी ऐं तकरारी आहे। रियासतूं वोटनि जी ॻणप में वफ़ाक़ी सरकार जे एजेंट हूंदियूं आहिनि। खेनि उहो करणु घुरिजे जेको वफ़ाक़ी सरकार मुल्की मफ़ाद में ज़रूरी सम्झे। ॿिए पासे व्हाइट हाउस पारां चूंडुनि जे तरीक़ेकार बाबति इम्कानी एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर गौर हेठि हुजण जी तस्दीक़। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां ज़हरान ममदानी खे तारीख़ी कामयाबी ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अटे लटे ऐं अझे जो नारो कराची खां न्यूयॉर्क ताईं इंसानियत जो मंशूर बणिजी चुको आहे। ममदानी जी कामयाबी इन ॻाल्हि जो सबूत आहे त अटो लटो ऐं अझो रुगो नारो न पर सॼी दुनिया जे अवाम जो बुनियादी हक़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची खां शुरू थियल तब्दीली न्यूयॉर्क पहुची वई। कराची जीअं न्यूयॉर्क जे माण्हुनि बि 34 सालनि जो मेयर चूंडियो आहे। कुझु साल अॻु कराची शहर बि हिकु नौजवान मेयर चूंडियो हो। असांखे बि न्यूयॉर्क जे अॻूणे गवर्नर जहिड़नि माण्हुनि जो मुक़ाबिलो करणो पियो ऐं कामयाब थी वियासीं। हिन तब्दीली जी शुरूआति कराची खां थी ऐं हाणे उहा न्यूयॉर्क पहुची वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ समूरनि वज़ीरनि ऐं पार्लियामेंट मेंबर्स जा परॾेही दौरा रद्द करे छॾिया। वज़ीरनि ऐं पार्लियामेंट मेंबर्स खे इस्लामाबाद में मौजूदु रहण जी हिदायत। वज़ीर आज़म 27वीं तरमीम ते इतफ़ाक़ राय लाइ स्पीकर क़ौमी असम्बली अयाज़ सादिक़ खे अहम टास्क ॾेई छॾियो। अयाज़ सादिक़ पार्लिमानी अॻवाननि जो इजलास घुराए वरितो। PTI ऐं JUI खे बि दावत ॾिनी वई। स्पीकर समूरनि पार्टियुनि जे अॻवाननि सां धार मुलाक़ातूं कंदो। ज़रियनि मूजिबि हुकूमत 27वीं तरमीम ते इतफ़ाक़ राय न थियो त पंहिंजे नंबर गेम ते भाड़ींदी। 27वीं आइनी तरमीम जो बिल जुमे ते सेनेट इजलास में पेश कयो वेंदो। 27वीं तरमीम जी मंज़ूरी लाइ नंबर गेम कहिड़ी हूंदी? क़ौमी असम्बली में तरमीम जी मंज़ूरी लाइ हुकूमत खे 224 वोटनि जी ज़रूरत आहे। हुकूमत खे 237 मेंबर्स जी हिमायत मिलियल। क़ौमी असम्बली में नवाज़ लीग जा 125 ऐं पीपल्स पार्टी जा 74 मेंबर्स मौजूदु। मुतहिदा पाकिस्तान जा 22, पाकिस्तान मुस्लिम लीग जा 5, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जा 4 मेंबर्स ऐवान में मौजूदु। ज़िया लीग, नेशनल पार्टी ऐं BAP जे हिकु उम्मीदवार समेत 4 आज़ाद मेंबर बि हुकूमती इतिहाद जो हिसो आहिनि।
सेनेट में हुक्मरान इतिहाद जा 61 मेंबर्स आहिनि, पर आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ 64 मेंबर्स जी ज़रूरत आहे। हुकूमत खे सेनेट मां तरमीम जी मंज़ूरी लाइ JUI या ANP जे 3 मेंबर्स जी हिमायत घुरबल हूंदी। सतावीहीं आइनी तरमीम वफ़ाक़ लाइ ख़तरो आहे। मुल्क में हलचल आहे त वफ़ाक़ सूबनि ते हमलियावर थी रहियो आहे। आइनी तरमीम हिकु संजीदा मामलो आहे। हुकूमत होश खां कमु वठे। PTI चेयरमैन जो इस्लामाबाद में 27वीं तरमीम जे मामले ते पार्टी जे इजलास बाद बयान। बैरिस्टर गोहर चयो आहे त क़ौम जो घुर्जनि पटांदड़ आइन में तरमीम थियणु घुरिजे। 18वीं तरमीम इतफ़ाक़ सां मंज़ूर थी हुई त माण्हुनि ख़ुशियूं मल्हायूं। 26वीं तरमीम में आंदड़ 4 शिकनि ते असांखे शदीद एतिराज़ आहे। आइन में तरमीम हिन ऐवान जो हक़ आहे, पर मेंबर्स मैंडेट खणी आया हुजनि। तव्हां वटि बि अवामी मैंडेट न आहे। सूबनि खे इंतज़ारु आहे त 11हों मालियाती अवॉर्ड कॾहिं ईंदो। 27वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी लाइ नंबर्स वधीक आहिनि। 27वीं तरमीम मंज़ूर थींदे नज़र अची रही आहे। 18वीं तरमीम खे ख़तमु न पियो कयो वञे। सेनेटर फैसल वावड़ा जूं इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हियूं। फैसल वावड़ा चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान सां नंबर्स न पर आइनी तरमीम जे शिकनि ते ॻाल्हि ॿोल थी। मौलाना फज़लुर रहमान शिकनि जो जाइज़ो वठण बाद पंहिंजो फ़ैसिलो कंदो। सनद साथ मुल्की बका लाइ ज़रूरी आहे। हिकु सवाल जे जवाब में फैसल वावड़ा चयो त तव्हां 27वीं तरमीम लाइ बेक़रार आहियो, हू त 28वीं तरमीम जी तयारी करे रहिया आहिनि। MQM 27वीं आइनी तरमीम जी हिमायत करे छॾी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त 27वीं आइनी तरमीम गुड गवर्नेंस ऐं सूबनि में बहितर हमआहंगी बाबति आहे। बल्दियाती हुकूमत जो तहफ़ुज़ आइन करे ऐं सुप्रीम कोर्ट निगरानी करे। 27वीं आइनी तरमीम जे हवाले सां गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां माण्हू राब्ता करे रहिया आहिनि। असां पाण 27वीं आइनी तरमीम जे मामले ते वज़ीर आज़म सां राब्तो कयो। मुल्क खे 6वीं तरमीम खां पोइ 27वीं तरमीम जी ज़रूरत आहे त परेशानी जी ज़रूरत न आहे। 27वीं आइनी तरमीम जे हवाले सां घणियूं शयूं साम्हूं आयूं आहिनि ऐं असां रेस्पॉन्स ॾेई छॾियो आहे। GDA 27वीं आइनी तरमीम ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। NFC अवॉर्ड मां सूबनि जो हिसो घटाइणु वफ़ाक़ ऐं सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते हमलो करार। डॉक्टर सफ़दर अब्बासी जी सदारत हेठि इजलास थियो। सैयद ज़ैन शाह, हसनैन मिर्ज़ा, मुज़फ़र बिरोही ऐं ॿिया अॻवान शरीक। अॻवाननि चयो त सिंध जो अवाम बाशऊर आहे, पंहिंजे हक़नि ते को ठाह न कंदो। GDA जी आला सतही क़यादत जो इजलास जल्द सॾाइण जो फ़ैसिलो कयो वियो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर 27वीं आइनी तरमीम खे सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते धाड़ो करार ॾींदे तरमीम जी मुख़ालिफ़त करे छॾी। सुहेल आफ़रीदी चयो त 27वीं तरमीम जी मुख़ालिफ़त कई वेंदी। सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते को बि वार बर्दाश्त न कयो वेंदो। जमहूरियत खे कमज़ोर करण जी हर कोशिश नाकाम बणाई वेंदी। इस्लामाबाद में PTI जे इजलास बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल में सुहेल आफ़रीदी चयो त KP जो वॾो वज़ीर थियण खां पोइ सभिनी सां मिलियो आहियां, पर बानी सां मुलाक़ात न थी आहे। उन करे क़ौमी असैम्बली में ठहराउ पेश करणु मुनासिब सम्झियो। ॿिए पासे क़ौमी असैम्बली सेक्रेटरिएट में सुहेल आफ़रीदी जे PTI बानी सां मुलाक़ात कराइण लाइ ठहराउ जमा। ठहराउ ते PTI MNAs जूं सहियूं थियल। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जी अडियाला जेल में PTI बानी सां मुलाक़ात कराइण जो मुतालबो। PTI बानी समेत ॿियनि सियासी क़ैदियुनि जी आज़ादी लाइ कोशिशुनि जा असर ईंदड़ 10 खां 15 ॾींहनि अंदरि ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदा। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी दावा। जारी कयल बयान में फवाद चौधरी चयो आहे त असांजी कोशिशुनि जो मक़सदु मुल्क में सियासी गर्मीपद खे घटि करणु ऐं PTI बानी जी आज़ादी जो रस्तो साफ़ करणु आहे। ख़ुशी आहे त PTI बानी समेत सियासी क़ैदियुनि जी आज़ादी लाइ शुरू कयल कोशिशुनि खे वॾियूं शुरूआती कामयाबियूं मिलियूं आहिनि। PS नव गढ़ी यासीन ते नंढी चूंड। आगा सिराज दुरानी जे पुटु आगा शहबाज़ दुरानी ऐं भाउ आगा मसीहुद्दीन दुरानी खां पोइ शिकारपुर डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन ज़ुल्फ़कार कुमारियो ऐं संदसि पुटु बिशारत कुमारियो बि नामज़दगी काग़ज़ RO ऑफिस में जमा कराए छॾिया। आगा सिराज दुरानी लाॾाणे बाद ख़ाली थियल सीट ते इलेक्शन कमीशन 14 डिसंबर ते नंढी चूंड कराइण जो ऐलान कयो हो। ज़ुल्फ़कार कुमारियो चयो आहे त पार्टी क़यादत जी हिदायतुनि ते फॉर्म भरिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं आगा सिराज दुरानी जे पुटु आगा शहबाज़ दुरानी ऐं भाउ आगा मसीहुद्दीन दुरानी बि RO ऑफिस गढ़ी यासीन में नामज़दगी फॉर्म जमा कराया हुआ। JUI तरफ़ां मौलाना अब्दुल्ला महर, रशदुल्ला अमरोटी ऐं GDA तरफ़ां बरकत गहर तरफ़ां नामज़दगी फॉर्म जमा कराया विया आहिनि। कराची में डंपर एसोसिएशन जे सदर लियाकत महसूद जो गनमैन मेराज ख़ान गिरफ़्तार। हथियार हथ। पुलिस चवणु आहे त लियाकत महसूद जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। हिकु ॾींहुं अॻु गार्डन जे इलाइक़े रामस्वामी में डंपर जे टक्कर में नौजवान शाहज़ेब फौत थी वियो हो। वाक़े बाद शहरनि डंपर खे बाहि ॾेई साड़े छॾियो हो।
डंपर एसोसिएशन जो सदर लियाकत महसूद हादसे वारे हंधि पहुतो तो शहरी मचजी पिया। वायरल वीडियोज़ में लियाकत महसूद जे गनमैन के फायरिंग कंदे ॾिसी सघिजे थो। फौती नौजवान शाहज़ैब जे पीउ अब्दुल कादिर जी फरियाद ते लियाकत महसूद ते केस दाख़िल कयो वियो हो। जमात इस्लामी कराची के अमीर ई चालान के सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त मोटरसाइकिल की तेज़ रफ़्तारी या रॉन्ग साइड सफ़र करण ते कराची में 5000 रुपया ऐं लाहौर में 200 रुपया ॾंड आहे। ई चालान सिस्टम मुअतल करे ॻरे ॾंड के शहरनि सां ख़राब सलूक करार ॾिनो वञे।